हाँ हले पे जी। अरे यहाँ अच्छा लुडी नो क्यों सॼो मदन नाइट या रात की रिकॉर्डिंग जारी आहे कीअं थी थिए ॾिसो माहौल। हाँ रात जी रिकॉर्डिंग जारी आहे खादम ऐं असांजो बुर्दी साहब पोतल आहे ऐं खड़को खड़को और केरा खड़को तुंहिंजो मेन गार्ड आहे सही खड़का इहो तव्हांजो तमामु खड़को नालो खड़को तो फड़के घट दो खड़को अथव खड़को हाँ मुर्शिद जो नालो खड़को मतलब ईअं आहे जो हाँ लाइट जे करे हिन जे घर में चोरी अरे लाइट हण बड़ा रात खड़कंदो आहे अच्छा हां सही थोड़ो जेको मुर्शिद मुर्शिद पोइ या मुर्शिद नालो कामयाब थी जाला अच्छा सीन में अच्छा अच्छा बस साईं अचेव तो भगो हाँ केड़ो सीन जुमलो ॿुधायो न कहिड़ो हाँ बस जुमलो कुछ ही ना है हलो बाबा हाँ फायरिंग जोड़ तो फायरिंग हां वो चारे में हां ही छा पियो थे बाबा से का खबर नथी पई चारी पासे का फायरिंग हले थी अचो यो हमरो पक्का सामने तरफ हूंदो अचो मूंसां हलो बचन सी आ यार जल्दी कयो सी बाबा क्यों ओ बा बाबा सी हाशु सफा जख्मी थी मरण हालत में ॾाढियूं मीर गोलियूं हुई अथसि चवी छा थो बाबा हाथू जख्मी आ एवारो करे 70 इनके अस्पताल पहुंचा हल सत्तर हल अरे रिटे करे उन भागा है ने डायलॉग रे सागो कयो न हल तो के सी आ बस आगे सी तो के जैकेट बता अरे मजो थी अरे ओवरलैप जोदो करी ओवरलैप न कर जो को सीन है वो कर 70 वारो कर इनके अस्पताल पहुंचा बाबा से कुछ ॿिया बि हमरा ज़ख्मी आहिनि अरे जेके भी जख्मी है ने उन सबनी के अस्पताल पहुंचाए चयो मां न वञो देर न कयो हल चंद्रा चंद्रा जे गार्ड रखया तुम निभागा गाल समझो नहीं कौन मला पियो ए चंडा जो सब गांड रखया सब चो गांड अलायो हाने वर मीर जो कयो सिस्टम हां रिकॉर्डिंग कयो सब बोलो मीर हले तो सही बस साथी यो साल हां बस अचो ओ विच में ही बड़ो बात घणियो बंद खैर मीर हले तो हां मीर छा हले हां छतो हले गोली खाओ देख केर चालू हेलो सीन के